अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी मुतहदा क़ौमी मूवमेंट में हिकु दफ़ो ॿीहर इतिहाद थी वियो आहे, यानी सिंध सरकार हिकु दफ़ो ॿीहर मुफ़ाहिमत जी सियासत जे नाले ते मुतहदा क़ौमी मूवमेंट खे हुकूमत में शामिल कयो आहे ऐं ॿिन्ही तरफ़नि खां इहो चयो पियो वञे त इहा मुफ़ाहिमत अवाम खे फ़ाइदो ॾियण लाइ कई वई आहे ऐं अवामी मफ़ादनि खे नज़र में रखंदे इतिहाद कयो वियो आहे त जीअं रोज़गार, दहशतगर्दी ऐं अमन अमान जे मसइलनि खे हल करे सघिजे। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP सईद नासिर हुसैन शाह साहब। वॾी महिरबानी अवांजी नासिर साहब प्रोग्राम में। नासिर साहब, काफ़ी साल खां मथे थी वियो, इहे ॻाल्हियूं हलंदी पियूं अचनि, कॾहिं तस्दीक कई पई वई, कॾहिं तरदीद कई पई वञे। पीपल्स पार्टी हिकु दफ़ो ॿीहर इक़्तिदार में मुफ़ाहिमत जे नाले ते मुतहदा क़ौमी मूवमेंट खे शामिल कयो आहे, इन ते तव्हां छा चवंदव? बिस्मिल्लाह रहमान रहीम। शुरूअ खां वठी पीपल्स पार्टी जी इहा पॉलिसी रही त सभिनी खे गॾु खणी हले। पोएं टेन्योर में बि तव्हां ॾिठो, हिन दफ़े बि, हालांकि पोएं दफ़े बि ज़रूरत न हुई त उन खां बिना हुकूमत बि ठही हले बि पई, न सिर्फ़ु सूबे में बल्कि वफ़ाक़ में बि। हिन दफ़े छो त सूबे में हुकूमत आहे ऐं उन में बि कंहिंजी ज़रूरत कान हुई, पर हिकिड़े बहितर उन जे करे त सूबे में, असांजी सिंध में तरक़ी थिए, ख़ुशहाली अचे, माण्हुनि खे को प्रॉब्लम न फेस करिणो पए। ॿियो, असल में जिन हालातनि खे असां मुंहुं ॾियूं पिया हिन महिल, जेका दहशतगर्दी ऐं बदअमनी ऐं जेका इंटरनेशनल जेके साज़िशूं आहिनि ॿियनि ॻाल्हियुनि खे, त उन में असांखे सभिनि खे गॾिजी हलणु खपे। छो त शहरनि में हिननि वटि हैवी मैंडेट आहे MQ वटि, ऐं उन्हनि खे माण्हुनि चूंडे असेंबलियुनि में मोकिलियो आहे। इन करे उन मैंडेट जो एतिराम कंदे, उन्हनि माण्हुनि जी एतिराम कंदे आसिफ़ साहब शुरू खां वठी चाहिनि पिया त हे गॾु हुजनि ऐं सिंध गवर्नमेंट में शामिल हुजनि, ऐं उहो कुझु टाइम लॻो। इन सां बहितरी कीअं थी अची सघे? कराची जा हालात हाणे खां न, गुज़िरियल 10 सालनि खां बक़ौल तव्हांजे त काफ़ी वक़्त जो गंद आहे, एतिरे अरसे खां ख़राब रहिया, गुज़िरियल 5 सालनि में बि तव्हांजी मुफ़ाहिमत जी सियासत रही, त कहिड़ो फ़ाइदो रसी सघियो जो हाणे तव्हां सम्झो था हिकु दफ़ो ॿीहर जेका तव्हां मुफ़ाहिमत जी सियासत ते यकीन रखो था या मुफ़ाहिमत कई वई आहे, त उन सां कहिड़ो फ़ाइदो थींदो? जीअं ऑपरेशन हले पियो त उन में हाणे मुख़्तलिफ़ इशू शुरू करे थी विया, त हाणे उनखे कंहिं महिल रैलियूं तव्हां ॾिसो पिया, कंहिं महिल कुझु, त असां उनखे स्मूथली हलाइणु चाहियूं था ऑपरेशन खे, ऐं उन में हिननि जो गॾु हुकूमत में हुजणु हिकिड़ी ज़रूरी हुयो, छो त शहरनि में हे कंहिं महिल बि इन खे प्रॉब्लम क्रिएट थी सघे पियो, ऐं उन में हिकिड़ो अवामिल न हूंदो आहे। इहो ज़रूरी न आहे त MQM ई उन में इंतिशार करे या ऐं जेको डिस्टेबलाइज़ करे या उनखे इलाइक़े खे या उन शहर खे या उन जो जेको प्रॉब्लम थींदो आहे, बल्कि उहे माण्हू जेके नथा चाहिनि त ऑपरेशन थिए, ऐं जेको ऑपरेशन कामयाबीअ ॾे वधी रहियो आहे। एहतजाज त हिकिड़ी धुर कयो आहे न। मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे, जॾहिं हे पाण शामिल आहिनि गवर्नमेंट में हाणे, त हाणे उहे एहतजाज छा कंदा? पर मां हिकिड़ो अव्हांखे यकीन थो ॾियारायां, मां उहो तव्हांखे क्लियर कयां त क्या बि अहिड़ी ॻाल्हि न हूंदी जेका ऑपरेशन ते असरअंदाज थिए, ऐं ऑपरेशन जीअं हले पियो अञा बहितर तरीक़े सां हलंदो। ऐं जेके हिननि जूं हिकु ॿ इहे पॉइंट्स हुया त जेका कोर कमेटी, जेका फेडरल गवर्नमेंट हिननि सां वाइदो कयो हुयो त कोर कमेटी ठहंदी या अहिड़ी कमेटी ठहंदी जेका ॾिसंदी त कंहिंसां ज़्यादती न थिए, इहो न हुजे त रुॻो पॉलिटिकली तौर ते कंहिंखे टारगेट कयो वञे ऐं उन्हनि खे विक्टिमाइज़ कयो वञे, त इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे हाणे पहिरियों बि न पई थिए, असां त उहे बि स्मूथली हले पियो जेको ऑपरेशन आहे। क्या बि अहिड़ी ॻाल्हि न हुई त को असां हिननि खे टारगेट कयोसीं या हिननि सां का नाइंसाफ़ी पई थिए। असांजो त हिकिड़ो उन्हनि मुजरिमनि, उहे जेके दहशतगर्दनि, जेके मुजरिमनि, जेके भतागीरनि या जेके अगवा कनि पिया, उन्हनि खे ई असां टारगेट कयोसीं। बहितरी कीअं ईंदी? इहो ॿिन्ही तरफ़नि खां चयो पियो वञे त दहशतगर्दी जे वाक़िअनि खे ख़तमु करण में मदद मिलंदी, अमन अमान क़ाइमु थी सघंदो, गॾिजी मसइलनि खे हल कयो वेंदो, त इहा बहितरी कीअं ईंदी? कहिड़ी पॉलिसी? जॾहिं हे गवर्नमेंट में न हुया त जेका मीटिंग्स थींदी हुयूं या जेका ॻाल्हि हुई त उन में हे सम्झंदा हुया त असांखे टारगेट कयो थो वञे, ऐं जेके माण्हू नथा चाहिनि त इहो ऑपरेशन जेको आहे स्मूथली हले, ऐं उहे जेके हिन सां हिट था थियनि, उहे माण्हू, उहे दहशतगर्द, उहे जराइम पेशा माण्हू, उहे जेके जिन खे हिकिड़ो मौक़ो मिली वियो हुयो पोयनि ॾींहंनि में, जेके अगवा कनि पिया, भत्ता वठनि पिया ऐं माण्हुनि खे मारनि पिया, ॿियूं ॻाल्हियूं जेके कनि पिया, उहे नथा चाहिनि त इहो जेको ऑपरेशन आहे इहो स्मूथली हले। हाणे जॾहिं हे पाण उन में शामिल हूंदा
ऐं त इन्हनि खे ज़ाहिर आहे नासिर कंहिं साहब बि ॿिया के अहिड़ा ॻाल्हि माण्हू जो एतिराज़ एहतजाज करण कंदे जो मौक़ो साम्हूं न कोन मिलंदो। आया ॿी का अहिड़ी पार्टी कोन हुई जंहिं एॾो ऑपरेशन ते कराची ऑपरेशन ते जंहिंजा तहफ़ुज़ात हुजनि जंहिं एहतजाज कयो हुजे जॾहिं त पीपल्स पार्टी जी आला क़यादत खे बि इन्हनि बयाननि ते एतिराज़ हुआ त सिंध खे विरहाइण जी साज़िश कई थी वञे या जमहूरियत खे नुक़सानु रसायो थो वञे मार्शल लॉ लागू करण जी ॻाल्हियूं कयूं थी वञनि त उहे तहफ़ुज़ात हाणे कीअं ख़तमु थिया केॾांहुं वयूं उहे ॻाल्हियूं? ॾिसो इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि जूं हुननि जा वक़्तनि फ़वक़्तनि बयान ईंदा रहिया। तव्हां ॾिठो त असांजे चेयरमैन बिलावल साहब कैटेगोरिकली सिधो पैगाम ॾिनो हो त इहे जे अहिड़ी ॻाल्हियूं कनि था पिया सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि थिए थी या फ़ौजी डिक्टेटरनि खे आणण जी ॻाल्हि थिए थी पई त उन जो हुननि उन जी उन्हनि काफ़ी दफ़ा उन जी तस्दीक़ कई पंहिंजे बयान जी त असां इहो नथा चाहियूं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो तव्हांजी मीडिया ते ई आहे त इल्ताफ़ हुसैन जो क़ाइद आहे हिननि जो तहरीक जो उन इलाही दफ़ा इन ॻाल्हि खे क्लियर कयो त मां कॾहिं बि सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि नथो कयां। ऐं जेका ॻाल्हि कई वई त बाबा इहे जेको फ़ौजियुनि खे दावत ॾिए थो पियो त उहे अची इक़्तिदार ते अचनि त उन जो बि हुन तफ़सील ॿुधायो त मां ईअं न चयो आहे त हू अचनि ऐं मार्शल हणनि अची पर मां इहो चयो आहे त उहे जेको छो त हिन वक़्तु जेका दहशतगर्दी ऐं ख़ासि तौर ते जेको तालिबानाइज़ेशन आहे या ॿिया जेके फैक्टर आहिनि उन्हनि जे लाइ उहो ज़रूरु पॉइंट आउट कंदो रहियो आहे। ऐं मां अव्हांखे पाण रिकॉर्ड ते हूंदो तव्हांजी मीडिया ते त जॾहिं शुरूअ में अॼु खां कुझु साल पहिरियों इहे पॉइंट आउट कंदो रहिया आहिनि इहे त बाबा इहो फैक्टर वधे थो पियो उन महिल असांखे एतिरो अंदाज़ो न पियो थिए छो त हे कराची में रहनि था हिननि खे सभु रिपोर्ट्स मिलंदियूं पियूं त हिननि उन ॻाल्हि खे हाईलाइट कयो उन तव्हांखे कुझु साल पहिरियों तव्हां हिकिड़ो थियो आहे हिकिड़ो ठाह थियो आहे हिकिड़ी मफ़ाहमत थी आहे उहो गवर्नमेंट में शामिलु थिया आहिनि कुझु टाइम हलण ॾियो ऐं तव्हां ॾिसंदव त इन जा सुठा नतीजा हाणे हिन महिल ई तव्हां क्वेश्चन उन ते हणी छॾियो आहे त बाबा इहा मफ़ाहमत कराची ऑपरेशन जे हवाले सां एहतजाज थींदा रहिया इल्ज़ाम तराशूं थींदियूं रहियूं इहो चयो वियो त माण्हू गुम था कया वञनि मिस था कया वञनि निजी जेके आहिनि से अहिड़ा ठाहिया था वञनि अक़ूबत खाना जिन में माण्हुनि खे रखियो थो वञे त इहे सभु ॻाल्हियूं तहफ़ुज़ात त हुआ न इहे कीअं हिकदमि जेके आहिनि से ख़तमु कया विया ऐं छा कराची में ऑपरेशन उन ई तसलसल सां जारी रहंदो? बिल्कुलु इहो मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां त उन तसलसल सां जारी रहंदो ज़ोर शोर सां जारी रहंदो ऐं अञा वधीक बहितर थींदो ऐं इन जो तव्हां कुझु ॾींहंनि में ई रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं ईंदो तव्हांजे साम्हूं ठीकु आहे जे रिज़ल्ट नथो अचे ऐं ऑपरेशन में तव्हां सम्झो था पिया साम्हूं ईंदो तव्हां अण सिधी तरह ईअं चवणु चाहियो था त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे पोयां इन्हनि जो ई हथु हुयो छा? कंहिंजो हथु? जेके पार्टी में जेके सरकार में शामिल थिया तव्हां छा था चवणु चाहियो? ईअं न आहे त उन्हनि जो उन में हथु हुयो पर हुननि खे इहो महसूसु थींदो हुयो त ॾिसो हाणे जेके माण्हू हिन जा खॼी पिया वञनि जेके सादा कपिड़नि में जेको चवनि पिया त खॼी विया आहिनि कई दफ़ा इहा ॻाल्हि बि ट्रेस थी उहा एजेंसियुनि वटि रिपोर्ट आहे सॼी ॻाल्हि आहे त इहे हिननि खे जेके अॼुकल्ह तव्हांखे ख़बर हूंदी त नओं हिकिड़ो ट्रेंड शुरू थियो आहे त तालिबान फैक्टर बि हिते माण्हू अॻवा कनि था इलाही माण्हू हिते अॻवा थिया आहिनि जेके वॾा वॾा भूंगा भरे वापसि आया आहिनि ऐं उहे त इहा ॻाल्हि बि थी ज़ाहिर त उन में उहे बि मुलविस आहिनि कुझु हिननि खे इहो फील पियो थिए त इहे मुख़्तलिफ़ ॿियुनि एजेंसियुनि जा माण्हू सादनि कपिड़नि में अची खणी था वञनि पोइ असांखे असांजे माण्हुनि जा लाश मिलंदा पिया त इन ॻाल्हि जो असां हिननि खे यकीन ॾियारायोसीं त कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थींदी। इक़्तिदार में हिसो पती ॾियण सां ई तहफ़ुज़ात कीअं था ख़तमु थी सघनि जॾहिं त ॿिन्ही तरफ़नि खां इहो चयो पियो वञे त वर्किंग रिलेशनशिप असांजो हलंदड़ो। तव्हांखे अर्ज़ु कयां त जॾहिं माण्हू इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदो आहे या उन में शामिलु न हूंदो आहे कंहिं बि धारे में तव्हांजो मीडिया जो ई हिकिड़ो सिलसिलो हले थो पियो जॾहिं जेके माण्हू मीडिया खां ॿाहिरि वेठा आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा आहिनि पर जॾहिं उहे मीडिया में पाण अची वञनि त उन्हनि खे पाण ख़बर पइजी वेंदी आहे त बाबा छा आहे ऐं छा सिलसिलो आहे त ईअं जेको माण्हू ॿाहिरि वेठो आहे उहो मतां उन्हनि खे ज़हन में इहो हुजे जेके उहे अंदेशा ॾींदा आहिनि त असांजी गवर्नमेंट जेका आहे या पीपल्स पार्टी वारा जेके आहिनि उहे उन्हनि खे को टारगेट कंदा पिया इहे इन ॻाल्हि ते त ॾिसो जेका बि पार्टी आहे उहा कॾहिं बि इन्हनि माण्हुनि खे ऑन न कंदी आहे जेको बि अहिड़ो मुजरिम माण्हू आहे जेको बि क्रिमिनल आहे उन खे कॾहिं ऑन न कंदा आहिनि त बाबा ठीकु आहे असांजो माण्हू आहे हिन जुर्म कयो आहे वरी उनखे पकड़ियो वियो आहे हमेशह चयो इहो वेंदो आहे त बाबा असांजो बेगुनाह माण्हू पकड़िया विया आहिनि ऐं जे कंहिं ते का ॻाल्हि साबित थींदी आहे त चयो इहो ई साम्हूं ईंदो आहे त भाई इन सां त असांजो वास्तो ई कोन्हे इहो त असां पार्टी में आहे ई कोन
इहा ॻाल्हि हाणे गॾु जॾहिं शामिलु थिया आहिनि त जॾहिं बि का अहिड़ी ॻाल्हि हूंदी हे पाण उन में इन्हनि खे ख़बर हूंदी त इन्हनि सां को असांजी तरफ़ूं का ज़्यादती नथी थिए। जे फोर्सिस जेके कनि था पिया ऑपरेशन कनि था पिया या इहा जेका इन्वेस्टिगेशन हले थी पई इहा बिल्कुलु जेका आहे गैर जानिबदार आहे ऐं का बि हुन में टारगेट वारो इशू न आहे त हिननि खे इहो टारगेट कयो थो वञे। ऑपरेशन जी घुर त पाण कंदा रहिया आहिनि। इवन इहो चवंदा रहिया आहिनि त फ़ौज अची ऑपरेशन करे। तव्हांखे ख़बर आहे त केतिरो हिन ते वावेला थी हुई ऐं हिननि वावेला कई हुई। पर तव्हां हिकिड़ो थियो आहे सिलसिलो उन खे ख़ुशि आइंद सम्झो त सूबे जी इन में बहितरी थींदी। हाणे उन ते क्वेश्चन उन ते अंदेशा उन ते मुफ़ाहिमत रही मुफ़ाहिमत जूं पॉलिसियूं कॾहिं अलॻि नाराज़गी थींदी रही कॾहिं अलॻिगी थींदी रही नाकाम बि थियूं। तव्हां सम्झो था त इनखे छा चइजे? हिकु दफ़ो ॿीहर जेका मुफ़ाहिमत कई वई आहे तव्हां गुज़िरियल साल जे तजुर्बनि मां तव्हां सम्झो था त हिनखे कीअं तव्हां सम्झो था त ख़ुशि आहिनि थींदी कामयाबी तरफ़ ईंदासीं? ॾिसो मां अव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त भला हिन महिल असांजी हुकूमत खे को ख़तरो आहे, असांखे को प्रॉब्लम आहे, असां को बजट पास नथा कराए सघूं या असांखे ॿियो को बिल पास कराइण में को प्रॉब्लम अचे थो या हिते को अहिड़ो वॾो धड़ो ठहे थो पियो त सभु छिड़ विछड़नि। उन जे बावजूदु सभु गॾु बि थियनि त वरी बि असांजी तमामु घणी अक्सीरियत आहे। हिननि जा इलाही माण्हू जेके आहिनि उहे त कई पार्टियुनि जा घणा माण्हू उहे आहिनि जेके असां शामिलु थियणु चाहिनि था पिया, पंहिंजियूं पार्टियूं छॾे अचणु चाहिनि था पिया। पर ॻाल्हि इहा आहे त असां हिननि खे हिकिड़ो इन करे गॾु खयोंसीं ऐं पंहिंजनि जेके ज़ाहिर आहे जो असांजे इलाही वज़ीरनि जा ॿिनि टिनि जा महकमा वेंदा। हिकिड़ो हाणे तव्हांजे स्टूडियो में मां सां मिलियो आहे मीर साहिबु असांजो मुमताज़ ख़ान जखराणी, त उन वटि यूथ जो मुंहिंजे ख़्याल में महकमो हुयो, स्पोर्ट्स जो महकमो हुयो, उहो इज़ाफ़ी महकमो हुयुसि। उहे हुनजो बेसिक जेको पंहिंजो महकमो आहे ट्रांसपोर्ट आहे। ईअं असांजे ॿियनि कुझु वज़ीरनि जा महकमा वेंदा या उन में जेको हिसो हिननि खे मिलियो आहे त उन में असांजा इलाही पंहिंजा जेके दोस्त हुया असेंबली में उहे बि हुया त उन्हनि मूं मथां कुझु असांजा दोस्त वज़ीर थियनि हा। पर असां फ़िराक दिलीअ सां दिलि वॾी करे ऐं हिननि खे पाण सां गॾु खयो आहे त जीअं शहरनि में या जिते जिते हिननि खे मैंडेट आहे उतां जा माण्हू जेके आहिनि उहो इहो महसूसु न कनि त बाबा असांजो जेको गवर्नमेंट में नुमाइंदगी न आहे। हाणे हे बि गवर्नमेंट में आहिनि, असां बि गवर्नमेंट में आहियूं, सभिनि खे गॾिजी सिंध लाइ कमु करिणो आहे त बहितरी अचे। तासुर ख़तम थी सघे थो त जेकॾहिं असां इक़्तिदार में हिसो ॾिनो, भाईवारी ॾिनी त पोइ जमहूरियत जो तसलसुल बरक़रार रही सघे थो या जिन जिन इलाइक़नि मां हिननि जी नुमाइंदगी आहे उते जे माण्हुनि खे जे फ़र्क़ खे ख़तमु करण लाइ तव्हां उन्हनि खे हुकूमत में शामिलु करण जी ॻाल्हि कई आहे। ईअं त ॿियूं बि काफ़ी पार्टियूं आहिनि, तव्हां ॿियनि पार्टियुनि खे दावत छो न ॾिनी आहे? ॿियनि खे बि असां त सभिनी खे गॾु खणी हलियासीं, जेके बि आहिनि पार्टियूं। पोएं दफ़े ॾिसो त सभु गॾु हुया। असांजी हिकिड़ी पार्टी अहिड़ी बि हुई जेका गवर्नमेंट में बि वेठी हुई त अपोज़िशन में बि हुई, वज़ीर बि हुननि जा हुया, तोड़े सूबे में तोड़े वफ़ाक़ में, त जेको अपोज़िशन लीडर हो उहो बि हुननि जो हुयो। इहे तव्हां नवां नवां सियासत जा नवां नवां रंग ॾिठा त इहे ई जमहूरियत जो हुस्न आहे। इहे ई शयूं आहिनि जेके पर ॿियनि पार्टियुनि सां मुलाक़ातनि जे हवाले सां उन्हनि खे राज़ी करण जे हवाले सां कॾहिं ख़बरूं ईअं रिपोर्ट न थियूं जीअं रहमान मलिक जो बार बार सिंध में अचण इन सॼे मामले खे ठाहिण जे हवाले सां ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहियूं। रहमान मलिक जो हिन सॼे सिलसिले में कहिड़ो किरदारु रहियो आहे? छो हुनजो इहो ई किरदारु रहियो आहे त इन ई मुफ़ाहिमत जे मामले को कंटिन्यू रखे? रहमान मलिक जी जेका हिन वक़्तु अफ़ादियत आहे उहा वाक़ई इहा ई आहे, तव्हां सही पिया चओ त हुनजा तालुक एतिरा आहिनि हिननि जी क़यादत सां जो उहो हिकिड़ी ब्रिज जो कमु करे थो पियो ऐं उन इहो कमु कयो आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी जेका आहे न उहा अफ़ादियत हूंदी आहे, हर कंहिंजो पंहिंजो वेट हूंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो वज़न हूंदो आहे। ज़ाहिर आहे सिंध में वॾे में वॾी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन खां पोइ जेका पार्टी आहे उहा मुतहदा उन वटि सीट्स आहिनि। ज़ाहिर आहे पहिरियों त इन्हनि सां ॻाल्हियूं कबियूं, पोइ जेके ॿियूं धुरियूं आहिनि, ॿियूं पार्टियूं आहिनि, हुननि जे लाइ बि असांखे वॾी इज़त आहे। भले कंहिंजो हिकु मेंबर हुजे या 6 मेंबर हुजनि, असांखे उन्हनि लाइ असां चाहींदासीं त उहे बि असां सां भले गॾु हुजनि। ऐं छो त हर को जेको बि माण्हू आयो आहे खटे आयो आहे या हिन में सियासत में आयो आहे उहे पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ आयो आहे। ऐं जॾहिं को माण्हू इहा हक़ीक़त आहे, इहो को उन में ॿ रायूं कोन्हनि या हिते अची असां वेही ॿियूं ॻाल्हियूं कयूं, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त जेका माण्हू खटी अचनि था ऐं उहे जे इक़्तिदार में आहिनि त उन इलाइक़े में उन्हनि माण्हुनि जा उते वधीक कम थियनि था पिया। जेका धुर अपोज़िशन में हूंदी आहे या हुकूमत खां ॿाहिरि हूंदी आहे, ज़ाहिर आहे उहो थोरो घणो उनखे सफ़र करिणो पवंदो आहे, फेस करिणो पवंदो आहे। त असां त चाहियूं था जॾहिं उन्हनि इलाइक़नि उन्हनि खे मैंडेट ॾिनो
पोइ असां सॼी सिंध में त सभु सीटां त न खयूं आहिनि, खणी अक्सीरियत में असां वटि सीटां आहिनि, पर जिन जिन जायुनि ते असां पंहिंजूं सीटां लूज़ कयूं आहिनि त उतां जे माण्हुनि जिन माण्हुनि खे वोट ॾिनो आहे उन्हनि खे बि इहो ई हक़ आहे त उहे भले हुकूमत में गॾु हुजनि। असां छो कंहिंजो इस्तेसाल कयूं? असां हमेशह ॾिसो इहा दिलि वॾी सिर्फ़ु आसिफ अली ज़रदारी साहिब जी आहे, न हुजण जे ज़रूरत न तव्हां ॾिठो पोएं दफ़े फंक्शनल बि असां सां गॾु हुई, का ज़रूरत हुई छा असांखे या ॿियनि धड़नि जी? सभिनि खे हुन गॾु खणी हलियो। हाणे हिकिड़ो अचीवमेंट थी आहे, मुतहदा असां सां गॾु थी आहे, तव्हां ॾिसंदव असां पूरो उमेद आहियूं त फंक्शनल वारा बि असांजा भाइर आहिनि, असां उन्हनि खे बि गॾु खणंदासीं, उहे बि असां सां हलंदा। ईअं PTI वारा आहिनि उहे बि गॾु हलंदा। असां त चाहियूं था सभु अचनि। आसिफ साहिबु चए थो, हालांकि असांजा दोस्त जेके असांजा कंहिं कुझु असेंबली मेंबर आहिनि या असांजी कुझु जेका ॿी क़यादत आहे उन्हनि खे इन्हनि ते तहफ़ुज़ात आहिनि। उहे चाहींदा, उहे इहे चवंदा आहिनि त जॾहिं हुकूमत अचे थी हे असां सां गॾिजी हुकूमत जा मज़ा बि वठंदा, सभु ॻाल्हि कंदा पिया, वरी जंहिं महिल को टाइम अचे थो त तंहिं महिल छॾे हलिया था वञनि ऐं वरी असांजे मथां तनक़ीदूं कंदा पिया, नवां नवां शोशा छॾनि था पिया ऐं उहे जॾहिं हूंदा आहिनि त असां सां गॾु हूंदा आहिनि। इन ॻाल्हियुनि ते तहफ़ुज़ात बि आहिनि, पर उन जे बावजूदि असांजी जेका क़यादत आहे उहा दिलि वॾो करे हिननि खे गॾु खणी थी पई। हाणे बहितरी जूं ॻाल्हियूं कयूं थी वञनि, माने तहफ़ुज़ात जे हवाले सां ई तव्हां खां वरी ॿीहर पुछणु चाहींदमि त कहिड़नि कहिड़नि शर्तनि शुरूतनि तहत मुफ़ाहिमत इतिहाद कयो वियो आहे, तहफ़ुज़ात कीअं ख़तमु कया विया आहिनि? छो त सिंध वासियुनि खे सभ खां वॾो तहफ़ुज़ जेको हो सो ॿिटे मकानी निज़ाम जे हवाले सां हो, जंहिं ते वॾो जेको सो डिफरेंस हुयो सिंध सरकार जो, सिंध वासियुनि जो मौक़िफ़ ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जो। इन ते मां ब्रेक खां पोइ तव्हां खां जवाबु ज़रूरु वठंदमि। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। नासिर साहब, ब्रेक ते वञण खां पहिरीं तहफ़ुज़ात शर्तनि शुरूतनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई त ॿिटे मकानी निज़ाम जे हवाले सां जेके तहफ़ुज़ात हुआ जंहिंजी मुतहदा क़ौमी मूवमेंट हमेशह हामी रही हुई, इन ते तव्हां छा चवंदव? उन्हनि जो पंहिंजो मौक़िफ़ आहे, उन ते असांजी पार्टी जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। कुझु थी सघे थो त निज़ाम खे बहितर ठाहिण जे लाइ, इन सिस्टम खे बहितर ठाहिण जे लाइ कुझु जेके तजवीज़ूं आहिनि उन्हनि जूं इन में शामिलु कयूं वञनि, पर ईअं बिल्कुलु न थींदो त जंहिं ॻाल्हि जो असांजे अक्सीरियत जंहिंजी ख़िलाफ़ु हुजे अहिड़ी का बि ॻाल्हि पाकिस्तान पीपुल्स पार्टी न कंदी जंहिंखे सिंध जो अवाम न चाहींदो। इहो मां तव्हांखे इन जी तसली ॾियारायां। नासिर साहब, दहशतगर्दी या अमन अमान जी सूरत हाल में तव्हां ॿिन्हिनि पार्टियुनि पारां चयो थो वञे त बहितरी आंदी वेंदी, मसइलनि खे गॾिजी हल कयो वेंदो, या बहितरी केतिरे वक़्त में ज़ाहिर थींदी? इहा जल्दी ॾिसंदव तव्हां। ऐं जॾहिं इहा बहितरी ईअं ई अचणी हुई त पोइ एतिरे वक़्त खां जेके माण्हू मरनि पिया, दहशतगर्दी जूं वारदातूं थियनि पियूं, पोइ उन्हनि में इन तरह सां टाइम छो ज़ाया कयो वियो? अॻु में इहा मुफ़ाहिमत तव्हां करे वठो। हिकिड़ो तासुर त इहो ख़तमु कयो त को जेके माण्हू इन में बदअमनी में मरनि पिया या जेको कुझु बि आहे या शहीद थियनि पिया या जेका ॻाल्हि बि आहे त उन में को MQM जो ई हथु हुयो न? बिल्कुलु न। ऐं या वरी जेके माण्हू मारजनि था उन में को असांजो हथु हुयो, ईअं बिल्कुलु न। इहो चओ था न इहो बहितरी ईंदी त असां हिकिड़े वॾे दहशतगर्द खे मुंहुं ॾियूं था पिया, हिकिड़नि अहिड़नि इंतिहा पसंदि कुवतनि खे मुंहुं ॾियूं था पिया जिन जे अॻियां इहे जेके नंढा चोर धाड़ियल आहिनि इहे मस्जिद जा कख था लॻनि। हक़ीक़त थो ॿुधायूं, जिन हालातनि सां जेको हालात आहे, जेका इन जो तव्हां अञा जेको असां सम्झूं था पिया, जेको TV ते अचे थो, मीडिया में अचे थो पियो त जेके हालात ख़राबु आहिनि, इन खां वधीक हालात ख़राबु थियण जो अंदेशो आहे। छो त अहिड़े क़िस्म जूं हिते कुवतूं आहिनि जेके बैनुल अक़वामी साज़िशूं कंदियूं पियूं, इहे जेके इंतिहा पसंदि, इहे जेके ख़ुदकश बमबार जेके आहिनि या जेके मस्जिदनि, इमाम बारगाह आहिनि ऐं ॿियनि अॼुकल्ह ॿारनि जे स्कूलनि में नथा मुड़नि, जेके असांजा वॾा सूफ़िया जा ऐं वॾा अलाह साईं जे वलियुनि जा जेके दरगाहूं आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। ॿिया जेके बाज़ार, जेके मार्केट आहिनि, सिविक एम्यूनिटीज़ जूं ॿियूं जायूं आहिनि, उहे उन में ॾिसो था उते बि इहे हमला थियणु शुरू थी विया हुया। त इन ॻाल्हि खे मुंहुं ॾियण जे लाइ असांखे सभिनि खे गॾु थियणो पवंदो। इहो बजाए हिन जे त असां का बि ॻाल्हि कयूं ऐं ॿियनि खे इहो लॻे
त बाबा हे मिसाल जीअं हाणे कराची ऐं जो मिसाल मां तव्हांखे ॾियां, जेके MQM जो जेके तहफ़ुज़ात हुया त जेके माण्हू ॼनि था पिया त इहे एजेंसियूं खयूं थी वञनि, गवर्नमेंट थी खणाए पई, त उन में इलाही प्रूफ थिया त उन्हनि खे इन्हनि तालिबाननि खयो हुयो जेके भूंगे जे लाइ। वरी उहे उन में आहिनि जेके रिपोर्ट आहे, सॼो इन्वेस्टिगेशन आहे उन्हनि जी, जेका जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम हूंदी उन्हनि खे सभु इहे सबूत आहिनि, सभु उन्हनि ॻाल्हियूं उन्हनि जे साम्हूं आहिनि। ॻाल्हियूं या रिपोर्टूं तॾहिं छो न उन्हनि खे ॾेखारियूं वयूं जॾहिं एतिरो एहतजाज थिए पियो, इन तरह जा इल्ज़ाम लॻनि पिया? उन्हनि खे ॿुधायो वियो, इहे ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधाए वयूं आहिनि, पर जेके माण्हू इन खे ख़तमु करणु चाहिनि था ऑपरेशन खे, उहे इन खे इहो रंग ॾियनि था पिया, उहे ई अहिड़े हालात पैदा कनि था पिया त इहे शक व शुबहात वधनि, हुननि खे इहो लॻे त गवर्नमेंट थी असां सां हे करे, जेके बि माण्हुनि सां, ऐं गवर्नमेंट इहा सम्झे त बाबा जेको कुझु थिए थो हे था कराइनि पिया। इहे विच में ई इहो जेको ख़ुफ़िया हाथ ॿुधंदा ईंदा आहियूं या जेको इहे उहे साज़िशी अनासिर आहिनि जेके चाहिनि था त हिते, छो त हिननि जो हे मैटर कनि था। MQM इहा ॻाल्हि मञियो या न मञियो, उन्हनि जो मैंडेट आहे, शहरनि में उहे मैटर कनि था पिया, हुननि जी पंहिंजी हिकिड़ी हैसियत आहे, ऐं उनखे ईअं नथो चयो सघिजे, उन्हनि अखि नथी बंदि करे सघिजे त भाई कुझु बि न आहिनि ऐं हिननि वटि का बि शइ कोन्हे। उहो पंहिंजी हिकिड़ी उन्हनि जी हैसियत आहे ऐं उन ॻाल्हि खे असांखे मञिणो पवंदो। इन ई मञता करे असां जेके उतां जे माण्हुनि जो मैंडेट आहे, असां त उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, त जंहिं उन्हनि खे चूंडे मोकिलियो असां उन आम माण्हू खे इज़त ॾिनी आहे त भाउ तव्हां जंहिंखे मैंडेट ॾिनो उनखे असां हुकूमत में शामिलु कयो आहे, पाण सां गॾु खणी हलूं था पिया। अकेले सिर हुकूमत करे सघूं था, असांखे का ज़रूरत न आहे त को असांखे कंहिं मेंबर जी ज़रूरत हुजे, पर हिकिड़ो आम सभिनि माण्हुनि जी पार्टिसिपेशन जे लाइ असां उन्हनि खे खणी हलियो आहे। ईअं ई असां अॻिते तव्हां ॾिसंदव त फंक्शनल वारनि सां बि ॻाल्हियूं थींदियूं ऐं ॿियनि धुरियूं जेके आहिनि उन्हनि सां बि थींदियूं। नासिर साहब, सिंध जे ॿियनि शहरनि में बि तव्हांजा जेके आहिनि से मेंबर चूंडियल आहिनि, उते जी सूरत हाल कीअं बहितर थींदी? हिते अगरि तव्हां इहो मिसाल ॾियो था त असां आवाम जे वोटनि खे मोट ॾिनी आहे, उन्हनि जिन खे वोट ॾिनो उन्हनि माण्हुनि खे असां हुकूमत में शामिलु करे आवाम जो जेको आहे सुमान रखियो आहे, त उते जा हालात कीअं बहितर थींदा? उते त तव्हांजी हुकूमत आहे, तव्हांजा मेंबर चूंडियल आहिनि, उते हालात कीअं बहितर? उते कोशिशि कयूं पिया ऐं उते बि बहितरी अचे पई ऐं काफ़ी प्रॉब्लम्स बि आहिनि, माण्हू अगवा बि थियनि था, ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि, पर उन जे बावजूदि काफ़ी बहितरी बि आई आहे। इहो त तव्हां चयो था न, बहितरी जहिड़ियूं ख़बरूं त रिपोर्ट कॾहिं बि कोन थियूं थियनि। रिपोर्ट तव्हां नथा कयो न, जेका चङी ख़बर आहे उहा तव्हां ॿुधायो कोन था। चङो कयो त छो न रिपोर्ट? इलाही चङा कम कयूं था, असां को चङो कमु तव्हां नथा ॾेखारियो। जेके असांजा रोड ठहियल आहिनि, ठहियल रोड कॾहिं नथा ॾेखारियो, ठहियल जेका सुठी अस्पताल चङे नमूने सां हले थी उहो कॾहिं नथा ॾेखारियो, स्कूल को चङो हले थो उहो तव्हां कॾहिं नथा ॾेखारियो। हलो एक्सीडेंट जेके इहे जेके ॻाल्हि थी, इन खे ज़िम्मेदारी वरी सिंध गवर्नमेंट जी चई वञे थी पई। नेशनल हाईवे आहे, मोटरवे पुलिस जो कमु आहे, मोटरवे फेडरल गवर्नमेंट जे अंडर अचे थी पई। असां इलाही दफ़ा उन्हनि खे चयो आहे तव्हां सिंध जी बॉर्डर क्रॉस कयो, तव्हांखे हाईवे सुठो मिलंदो, मोटरवे तव्हांखे जेका पुलिस एक्टिव मिलंदी। शुरू में मोटरवे पुलिस जी ॾाढी कारकर्दगी बहितर हुई, असां पाण हुनजी तारीफ़ कंदा हुआसीं, मिसाल ॾींदा हुआसीं त बाबा हिननि ऑफिसरनि खे जे पघारां सुठियूं थियूं मिलनि त जेका आम शिकायत अचे थी ॿी पुलिस जी उहे नथा कनि पिया। पर तव्हां ॾिसो त हाणे उहे किथे आहिनि? इहे जेके एक्सीडेंट थियनि था ओवर स्पीडिंग ते, ओवरटेकिंग ते, या जेके ड्राइवर खे मुकमल तौर ते उन्हनि खे लाइसेंस न आहिनि, ॿियूं ॻाल्हियूं न आहिनि, इहे हादसा इन करे थियनि था। त उन इहा कॾहिं तव्हांजी मीडिया उन्हनि खे त पॉइंट आउट नथी करे। मां छड़ो इहो अर्ज़ु थो कयां त तव्हां जेको सुठो रुख आहे असांजो, जेको थोरी घणी हलो 100% न, 3-4% बहितरी कई हूंदीसीं, उहा कॾहिं तव्हां हाईलाइट न कंदा। बहितरी थिए त छो न हाईलाइट थींदी? रोज़ माण्हू अगवा थियनि था, रोज़ माण्हू क़त्ल थियनि था, क़बीलाई झेड़ा थियनि था, तकरार थियनि था। नासिर साहब, सिंध सरकार चवे थी त तालीम खाते में 30,000 खां वधीक जाली भर्तियूं थियूं आहिनि, ॿियनि खातनि में भर्तियूं थियूं आहिनि। करप्शन खे तहफ़ुज़ ॾियण लाइ त इन तरह जो इतिहाद न कयो वियो आहे त उन्हनि जाली भर्तियुनि खे जेको आहे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हाणे ॾिसो, अहिड़ी नओं हिकिड़ो रुख ई ॿियो, हाणे इन में नौकरियुनि में तालीमी नौकरनि खे उन्हनि जी इन्वेस्टिगेशन, इन्वेस्टिगेशन असां पाण था करायूं। पाण असांजो सूबाई जेके महकमा तालीम आहे, असांजो वज़ीर निसार खोड़ो साहब सीनियर वज़ीर आहिनि, उहे उन ते स्पेशली तौर ते, ऐं जेको असांजो सेक्रेटरी एजुकेशन फज़लुल्लाह पेचुओ साहब, उन्हनि इन में इंतिहाई
क़दम खयो आहे, इहे उन्हनि जी इन्वेस्टिगेशन हले थी पई। उहे जेके ऑफिसर आहिनि उन्हनि ते उन्हनि खे सस्पेंड बि कयो वियो आहे। उन्हनि खे कंहिंखे बि इन महिल का बि जेका जाइ न ॾिनी वई आहे, जेका बि किथे बि पोस्ट, बल्कि मसइलो इहो थियो आहे त कोर्टनि वरी उन्हनि खे स्टे ॾेई छॾियो आहे, उहो कोर्ट में हलिया विया आहिनि। इहा इंक्वायरी थिए पई त इहे जेके माण्हुनि खे, ऐं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां तव्हांखे त उहे जेके वीचारा इहे अपॉइंट थिया आहिनि उहे पाण वॾे ॾचे में आहिनि, ऐं उहे उन्हनि खे त आर्डर हिननि ॾिना न, जेको आर्डर सही हुयो उहो बि ओड़ो ई हो, जिन खे हिननि ग़लति आर्डर ॾिना, जाली आर्डर करे ॾिना, उहे बि सही हुया। पर इहा वॾी नाइंसाफ़ी थी आहे। हाणे कराची आहे, कराचीअ में SLT सिंधी लैंग्वेज टीचर जेको आहे उहे भर्ती कया विया आहिनि जिन खे सिंधी कोन थी अचे, जेके सिंधी कॾहिं पढ़िया ई कोन्हनि, ऐं जे जाइ आहे, गुंजाइश आहे हिन सॼी पोस्टिंगनि में, तव्हांखे मिसाल थो ॾियां त 100 माण्हू जी, त हुननि उते माण्हू खणी छॾिया आहिनि 300, त उहे 200 माण्हुनि जी पघारूं काथूं ईंदियूं? उहे 200 माण्हू कहिड़े स्कूल में पढ़ाईंदा या कहिड़ी जाइ ते वेंदा? ऐं इहे भर्तियूं बि त गुज़िरियल 5 सालनि जी उन में थियूं, उन जी इंक्वायरी उन तॾहिं खां शुरू थी आहे। इन ते एक्शन बि असांजी गवर्नमेंट वरितो आहे, इहो न आहे त को ॿाहिरों बिल्कुलु थियूं, पर इन्हनि ऑफिसरनि कयूं न। इन ग़लति भर्तियूं या जेके इहे कूड़ा फेक ऑर्डर ॾिना विया, इहा ई त इन्वेस्टिगेशन हले थी, ऐं उन्हनि खे जेको सॼो उन ते स्टे थी वियो, कोर्ट में केस हले थो पियो, ऐं उन खे असां बिल्कुलु इहो श्योर कयो आहे असांजे वज़ीर साहब बि ऐं असांजे सेक्रेटरी बि तालीम वारे, त इन्हनि खे काथे बि पोस्टिंग न मिलनि इन्हनि माण्हुनि खे, ऐं उहो उन ते अमल थिए पियो। नासिर साहब, सियासी मुदाख़लत जे हवाले सां कराची ऑपरेशन में केतिरियूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं त सियासी मुदाख़लत कई पई वञे, तव्हां सम्झो था त हाणे इहा शइ ॿीहर जेका आहे आवाम न ॿुधी सघंदो? छा इहो ऑपरेशन वाकई इन शइ खां अलॻि हूंदो या ॿीहर उन में सियासी मुदाख़लत कई वेंदी? का सियासी मुदाख़लत न पहिरियों हुई, न हाणे थींदी। तव्हां जहिड़ो रहम कयो, मीडिया वारा, प्रेस वारा, त बिल्कुलु सही, इनशाला इहे इन्हनि खे जेके मुजरिम आहिनि उन्हनि खे ॾंडो ईंदो, ऐं उन्हनि खे काफ़ी बहितरी बि आई आहे। रिपोर्ट तव्हांजूं पंहिंजियूं आहिनि, त उन में काफ़ी जेके ॾोह आहिनि उन्हनि में घटिताई थी आहे। ईअं बि न आहे त मुकमल तौर ते सभु ठीकु थी वियो आहे, पर काफ़ी बहितरी आई, इंशाल्लाह वधीक मज़ीद बहितरी ईंदी। वॾी महिरबानी अवां जी, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम में टाइम कढी आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभीन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।